मांजो नालो अब्दुल मजीद आहे। मां ॻोठ गंजी जो रहासी आहियां। मां आदरपुर जी साइड में वेठो आहियां। मनताज सातो ॻोठ पंजल सातो उहो बि आदरपुर जो रहासी आहे, पाड़े में वेठो आहे। मां पोइ उन 5 लख रुपया वरिता। दोस्त माण्हू हुयो, उन चयो मां तोखे ड्यूटी वठी ॾियां थो। मां 5 लख रुपया ॾिनामांसि। उन मां वठी वियो 2-2.5 साल अॻ में। उन मूंखे इहा ॻाल्हि कई त हा दा अॼु ऑर्डर अचे थो, अॼु ऑर्डर अचे थो। इहो कंदे कंदे 2.5 साल गुज़ारे छॾिया अथसि। मां कल्ह पैसा वठणु वियोमांसि। उन मूंखे धमकियूं ॾिनियूं, छाजा पैसा, छाजियूं ॻाल्हियूं, कोन्हनि पैसा। चंबा मूंखे हयांसि। साईं मां गारी ॾेई मां बूथों कढी छॾियो। साईं सरकारी मुलाज़िम मुमताज़ सातो साईं उनखे इहा ॻाल्हि कई। साईं मां ग़रीब आहियां, ॾियो। उन ग़लति सरकारी मुलाज़िम मुमताज़ सातो ग़लति जेको पोस्टियूं हलाए रहियो आहे, उहो बार बार मां उनखे इहा ॻाल्हि 5 लख रुपया ॾियो। उन मूंखे 5 लख रुपया न ॾिना। मां चयोमांसि मूंखे ड्यूटी ॾिनो। उतर मां वियोमांसि बैंक पंप ते। बैंक पंप ते मां चंबा ते गारियुनि ॾिनसि, मां कढी छॾियसि। जंहिं मूंखे सरकारी मुलाज़िम मुमताज़ साते 5 लख रुपया नौकिरी जी आड़ में वरिता हुया, उहे मूंखे महिरबानी करे वापसि ॾियाए वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ इंसाफ़ करायो वञे। महिरबानी।